अज ज़िंदगी जे चौवाटे ते मां अकेली आहियां। हाणे मुंहिंजो हिन दुनिया में को बि न आहे रहियो, को बि न आहे। या ख़ुदा मूंसां एॾी छो? अॼु उन ई अखड़ियुनि में मातम ॾिनो। अॼु मूंसां उन ई बेवफ़ाई कई जंहिंखे बावफ़ा ॼातुमि, जंहिंजी दोस्तीअ ते नास कयमि। अड़े वाह बेवफ़ा तुंहिंजा रूप, बेवफ़ाई बि मूंसां। अहिड़ी ख़बर अॻु हुजे मां त कॾहिं भुलिजी बि तोसां नींहं न लायां हा। तो बेवफ़ा सां ना हक़ वेठुसि वफ़ा करे, वेठुसि वफ़ा करे। पत्थर खे ख़ाम ख़ामा वेठुसि ख़ुदा करे, वेठुसि ख़ुदा करे। तो बेवफ़ा सां ना हक़ वेठुसि वफ़ा करे, वेठुसि वफ़ा करे। हर प्रोडक्शन जी कैसेट हुजे ऐं ज़िक्र हुजे जुदाईअ जो, ऐं आवाज़ हुजे हुमैरा चन्ना जो, मौसीक़ी हुजे शाहिद बस्मीअ जी, ऐं शाइर हुजनि अफ़ज़ल सोलंगी। ॿुधण जो अंदाज़ ई हिकु नओं थियो पवे। बेदर्द बेवफ़ा तो दुनिया मूं ते खिलाई, दुनिया मूं ते खिलाई। बेदर्द बेवफ़ा तो दुनिया मूं ते खिलाई, दुनिया मूं ते खिलाई। हर को करे पियो टोकूं, ॾिस तूं पुछा करे, ॾिस तूं पुछा करे। तो बेवफ़ा सां ना हक़ वेठुसि वफ़ा करे, वेठुसि वफ़ा करे। क्या नाम है आपका? अज दिल जो नाम तो आपने सुना ही होगा। अली नवाज थे वो निगारे मुसर। ओए होए, अरे वाह! अज दिल जो आहूं दाहूं, पत्थर बजे बुधे हा, पत्थर बजे बुधे हा। पत्थर बरोई दे हा, वाका वडा करे, वाका वडा करे। तो बेवफ़ा सां ना हक़ वेठुसि वफ़ा करे।